पंहिंजे पेपर पंहिंजे अॼोके मौज़ू ते अचण खां अॻु में मां हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि हाज़रीन खे ॿुधायां। परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में मिस्टर ट्रेसलर जेको उहो वफ़ाक़ी वज़ीर सक़ाफ़त सियाहत, हू कोडी जी फोर्ट जे विज़िट ते आयो। असां बि उते हुयासीं। प्रिंस मेहदी रज़ा साहब पंहिंजे टक्कर वारे बंगले ते हाई टी रखी। उते गैदरिंग में वेठे वेठे मां वफ़ाक़ जे सक़ाफ़त जे वज़ीर खां पुछो, सर इस साल आपने कोडी जी फोर्ट की मेंटेनेंस के लिए क्या बजट रखी है, कितना पैसा रखा है? यू विल बी सरप्राइज टू नो तो मुझे चाहिए सॉरी टू से इस साल हमने कोडी जी के मेंटेनेंस के लिए 5,000